अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशारो फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज नौशरो फिरोज़ डीएसपी अब्दुल हमीद पंवर खिलाफ़ बिटे क़त्ल जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अब्दुल हमीद पंवर खिलाफ़ मारिजी वियल अतर ऐं मोहब सोलंकीअ जे वारसनि जी मर्ज़ीअ मूजिबि केस दाख़िल कयो वञे। अदालती हुकुम। अब्दुल हमीद बिटो क़त्ल कयो, संदसि खिलाफ़ केस हलाइण जा शफ़ाफ़ सबब मौजूद आहिनि। अदालती हुकुम। आईजी सिंध GIT ठाहे वाक़े जी जांच कराए अब्दुल हमीद पंवर के फौरी तौर मुअत्तल कयो वञे। अदालती हुकुम। मारिजी वियलनि खिलाफ़ जेके केस ज़ाहिर कया विया उन्हनि मां हू बाइज़्ज़त बरी थी चुका आहिनि। अदालती हुकुम। अदालती हुकुम ते अमल करे 10 ॾींहंनि में रिपोर्ट ॾिनी वञे। अदालती हुकुम। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।